करे अॼु असां मुंझी पिया आहियूं। हिननि गॾिजाणनि जो वॾो मक़सदु इहो आहे त तव्हांखे इन शइ जो अहसासु ॾियारिजे त असांजी जेका क़ौम आहे या असांजी जेका ज़ात आहे, असांजी जेका बिरादरी क़बीलो आहे, इन्हनि जो दुनिया जे ॿोलियुनि में किथे बि ज़िक्र न आहे। अॼु जो अणपढ़ियो माण्हू बि घरां वेही पंहिंजे भेलार ज़ात जे लाइ पूरी दुनिया खे ॿुधाए थो सघे त मां भेलार आहियां। सिर्फ़ु इन अहसासु ॾियारण जे लाइ असांजी कोशिशि आहे त जीअं इहो जज़्बो अव्हां सभिनी में पैदा थिए, इहा ॻाल्हि तव्हां ॿियनि ताईं पहुचायो त जेकॾहिं असां भेलार पंहिंजे तरफ़ां थोरो थोरो सिर्फ़ु सोशल मीडिया, यूट्यूब, इंस्टाग्राम या फेसबुक या व्हाट्सअप, उन ते सिर्फ़ु तव्हां उन शइ खे पंहिंजी ज़ात मुतलिक़ उन मवाद खे जेको असां भेलार फाउंडेशन पेज ते रखियो आहे, सिर्फ़ु उनखे हू शेयर कंदा रहनि त बि इन सां तव्हांजी ज़ात जो फैलाव थींदो। मूंखे इंतज़ारु आहे तव्हांजे सवालनि जो त असांजो पासो कहिड़ो रहियल आहे।